अरे चरिया ॿारनि खे पथर ई मारींदे छा? अरे छॾे हिनखे जॾहिं ॿार हिनखे मारीनि पिया तॾहिं तूं ॾिसे पियो हिनखे हाणे वरी तोखां त नज़र तूं थो विढ़े अरे ही हेॾो सारो ॾिसे कोन नंढड़े ॿारनि खे पथर पियो हणे चरियो आहे छा? ॾिसे न पियो जॾहिं ॿार हिनखे पथर हणनि पिया छा ॿार बि चरिया आहिनि? अरे पोइ हिन पागल जे घर में ॿधी न छॾियो। तूं केरु थींदो आहे पहिरियों पंहिंजे ॿारनि खे तमीज़ सेखार जेके नथो सेखारे त पथर खणी हुनखे मारे छॾींदो आहे। एॾी कावल छो थो करी? आख़िरी चरियो खे नुक़सान बि ॾेई सघे थो वॾनि खे पथर हणी सघे थो चरियो। अरे हल तोखे ख़बर न आहे केरु आहे? हे वॾेरे जो पुटु अथई तुंहिंजो ऐं तुंहिंजे ॿारनि जो हशर नशर करे छॾींदो। अरे इहा सरासर वॾी ॾाढ मुड़सी आहे। अरे वञ वञ यार तूं त होश में आहे न हे होश में न आहे सम्झई हाणे वञ डर हितां जेको। अरे यार तोसां केरु मुंहुं अटकाए छॾ यार। हल मुंहिंजा बाबा हल तुंहिंजो पीउ त तुंहिंजे लाइ कुझु न कंदो पर हीअ ग़रीब मुंशी तुंहिंजे लाइ सभु कुझु कंदो। अच्छा तूं हिते वेठो छा पियो सोची? साईं मूंखे लॻे थो त नंढे साईं ते कंहिं जादू कयो आहे। मुंशी तूं पण पुराणनि ॻाल्हियुनि ते यकीन थो करी? साईं माण्हू वॾा ज़ालिम आहिनि। मुंशी तूं बेफ़िक्र थी मूंखे यकीन आहे हुनखे सुभाणे डॉक्टर खे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह ठीकु थी वेंदो। साईं आउं तव्हां हिकु बि न ॿुधंदुमि। साईं उहो तव्हांजो सिर्फ़ु पुटु न आहे मां हुनखे पंहिंजे हथनि सां पालियो आहे। साईं मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिन ते कंहिं जादू कयो आहे। साईं मां नंढे साईं खे तकलीफ़ में नथो ॾिसी सघां। बाबा जेको तुंहिंजी दिलि चवे सो कर परेशान न थी परेशान न थी। बंगाल की बेटे करण से बाप बंगाल की बेटी छो आयो यहीं से? मां तोखे सम्झाइण आयो आहियां त पंहिंजनि गंदनि इरादनि खां बाहिरि अची वञ न त छा तूं मूंखे धमकी ॾियण आयो आहीं? तोखे मां सम्झाइण आयो आहियां त इंसाननि जी ज़िंदगी आबरू ऐं इज़त सां न खेॾ। मूंखे जेके पैसा ॾींदो उनजो जाइज़ ऐं नाजाइज़ कमु ऐं कंदसि। तूं ॿुधा तूं छाजे लाइ आयो आहीं? मां तोखे इहो सम्झाइण आयो आहियां त वॾेरे गुलाम मुस्तफा जे पुटु अब्दुल्ला जी पचर छॾे ॾे। अच्छा तोखे हुनजी ख़बर पइजी वई? हुनजो पीछो ऐं कॾहिं कोन छॾींदसि भले कुझु बि थी वञे छा बि थी वञे। तोखे जेके था करणो आहे कर वञी डर मुंहिंजा अखियुनि खां पंहिंजी ताक़त ते एॾो घुमान न कर। सभ खां वधीक अल्लाह जी ताक़त अथई उन खां ड्रिज। तोखे जेके सॾु करणो आहे कर तोखे मुंहिंजी ताक़त जी ख़बर पइजी वेंदी। इहा ई त ख़बर नथी पए त तूं कहिड़ो हुनजे मथां गंदो इल्मु कयो आहे जो हू ठीकु ई नथो थिए। तोखे ॿुधणो थी ॿुध मूं हुन ते कहिड़ो इल्मु कयो आहे। सूअर जो गोश्त ऐं चमड़े जो रस ऐं शैतान जी गंदगी सुन खे खाराए छॾी आहे। हू न थी सघंदो न थी सघंदो। इहो न भुलाए त तूं हिकु मुस्लमान खे गंदो करे छॾियो अथई। तोखे अलाह कॾहिं बि बख़्श न कंदो। एॾी कावड़ छो थो करी? हुनजो तोड़ बि ॿुधायां थो। वञ कारे जबल जे मथां कारो गुल उहो खणी अच। मूंखे ख़बर आहे उन सां हर बीमारी जो इलाज थींदो आहे। इहा त ख़बर अथई पर इहा ख़बर कोन अथई हिन गुल खे उहो हासिल कंदो जेको बि दुनिया में ॾोह गुनाह न कयो हुजे उहो हासिल कंदो। ॿुधा हिन दुनिया में अहिड़ो माण्हू थी सघे थो जंहिं ॾोह गुनाह
न कयो हुजे। मूंखे पंहिंजे अल्लाह ते भरोसो आहे। जेसि ताईं हे चंड सितारा आहे न तेसि ताईं हर का ॻाल्हि मुमकिन आहे। हिन दौर में जेके 5 वक़्त नमाज़ पढ़ण वारो बि सचो न आहे। हिन दुनिया में हिकिड़ो बि अल्लाह ताला जो कलमो पढ़ण वारो माण्हू सचो हूंदो न उहो बि गुल खणी अची सघे थो। वञ ऐं तोखे चैलेंज थो करियां हुन सचे माण्हू खे ॻोल्हण। ॿुध असांखे ॻोल्हण जी का बि ज़रूरत न आहे। अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां हुनखे पाण असांजी मदद लाइ मोकिलींदो इंशाअल्लाह। सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला। सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला। किसे भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले, नहीं ओ भजदा अली वाला। सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साईं जिस दम हांडियां दे विच पाया है। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साईं जिस दम हांडियां दे विच पाया है। तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज नू आया। बोतला किथे तू किथे तू किथे, देखू सददा है अली वाला, देखू सददा है अली वाला। सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। इंज दी जुर्रत कीती सैयद विच तारीख दे छा गई है। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। इंज दी जुर्रत कीती सैयद विच तारीख दे छा गई है। बंदियों दे विच इक बंदे दी इंज दी शामत आ गई। नारा मार के हैदर दसिया दसिया दसिया, इंज गजदा है अली वाला, इंज गजदा है अली वाला। सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है
लगदा है अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला खुदा वॾा मूंखे माफ़ कर। छा थियो मुंहिंजा भाउ अलाना सभु ख़ैर त आहे न? आउं पंहिंजी अयाशिन में सभु कुझु विञाए वेठो आहियां। तूं पाण त सही आई न मुंहिंजा भाउ। अलाह तोखे सलामत रखे। खुदा मूं वॾी ग़लती कई जो जायदाद मां ॿ हिसा करे तोखां अलॻि थी वियुसि। आउं त तुंहिंजी ख़ुशियुनि में ई ख़ुशि हुउसि मुंहिंजा भाउ। तो जीअं चयो मूं उहो ई कयो। खुदा मूंखां दौलत छा ख़तम थी वई, सभु दोस्त यार मूंखां अलॻि थी विया हलिया। छा तूं एतिरो ग़रीब थी वे? तूं फिक्र न कर भाउ, आउं अञा जीअरो आहियां। तो दिलि छो नंढी कई आहे? ॿिनि ॾींहंनि खां ख़ाली पेट आहे। हाणे त ख़ाली पेट मूंखां हलियो बि नथो थिए। तूं फिक्र न कर मुंहिंजा भाउ। अञा मूं वटि 2 एकड़ ज़मीन आहे। उन में ॿई भाउर महिनत कंदासीं। अलाह बरकत विझी ॾींदो। फ़िक्र छा जो? जेका बि कमाई अथई उन मां अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो। तूं केतिरो सुठो ई अदा। मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। मुंहिंजा भाउ हल तोखे घर वठी हलां ऐं उते तोखे मानी खाराए। तूं आराम कर। फिक्र न कर मुंहिंजा जानी भाउ। पर 2 भाउर आहियूं, महिनत कंदासीं। अलाह पाक खे बरकत विझी ॾींदो ऐं शादी बि कंदासीं। पोइ 5 बचा ॿार हूंदा। छो तो फिक्र करी? अरे गाल बुद्ध जी तुझे घर में मां भेण कोने? मुझे तो मुखे तो उठी वई। मां भाई भेण भाई साल कोने महबूबा कोने सब अल्लाह वाली सया। अरे हल ता पंहिंजी शिकिल ॾिठी अथई मुआ डने जड़ा तू तो मुखे खणी वञी। ए दो सारा भाग करे नी सारी लपियो छपियो छने भई वजे मुझी माशूका। माशूका मुझी जानू मुझे दिल पर तो हल मुसा बाग में तोके वांगड़ खाराया तोके बूरियूं खाराया तोके गजर खाराया तोके खीर खाराया। अरे हल
आओ एड़ी जेड़ी कोने है जेड़ी तू समझी तोड़ मुआ तू एड़ी नाई तो को मसलो नाहे मुझा पप्पन प्री तो क्या एड़ो 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 बनाए छड़ी एड़ा तेड़ा बोलड़ा वाह सोरे आज ताई मुझे दामन ते एक नरमखो भी कोन वेठो है अरे चरी मुखे दिलीप कुमार चवदा हुआ अमिताभ बच्चन चवदा हुआ आज जो शाहरुख खान चवदा हुआ आई गाल बुध तुंजे जिस्म ते नाजुक जिस्म ते नरमख कोन वेठिया या वडे में बड़ी गलती आ अरे किन्ना मोखे मेरी शाहरुख खान दिलीप कुमार दा चौन अरे मुझी पप्पा ने प्री तू फिक्र न कर किसा जिक्र न कर तुझे न जिस्म ते नाजुक जिस्म ते नरमख कोन वेठिया त नरपखी अमने मतलब आओ भाई दस तू जो चुको भी हो गलती जो जो प्रोसेस आए ना इन्हें के आओ रीस्टार्ट करे वीआईपी बना छड़ मके बचाओ बचाओ आयो बना वात मके दफा बीते न सोर तो बंद लोई तो भला माफी दे आओ मारू है पठान थोड़ी है जो नसवाराना आओ तो नसवारी जो काल ठीक हो न दिया हां अलबत्ता थोड़ा बड़ी ढुक है हाथ में अच्छा वो देसी इंथरो अरे अम्मा बचाओ कने अल्लाह रखो हाजरा सीता बचा तो ने पूछा के ठाया तो अरे हट तो की शर्म कोन दे हां पूछा पूछा जड़ो बकरी हलंदी ने पाड़े जी छोकरी में हथा दे हां गाल बुझे इने बचाए के सर के ना अल्लाह रखो के था जियो तो जो वने छा सा बचाओ यो पगार वठन आऊं मानतो बैठो तो पतो है के पासे थी असा जे प्यार जो टाइम आ इकरार जो टाइम आ इजहार जो टाइम आ या अब्बा जा ए ते पंजाब ई रात दिए जो हक चीज है प्यार जे टाइम चल चंपो छजा ले अरे चबे आ बचा चबे आ पेरी यो सोच तो कैसा वो खत्म है आई प्यार जे टाइम में अरे चरियो प्यार जे टाइम में तो तू विच में टंग अड़ाई दे साला सही तो के पुछड़ो करे मारी तो किनु करे मारी तो हल्ले हल्ले आका भंगाला आया हां जे तू सा प्यार कंदे अरे पंजी शिकल दी दई बड़ा वागू जड़ा सोर मिरू बंदर तू तो मस प्यार के चंपो न करे वो कर अल्लाह रखे आया अन के बिल्कुल चों अल्लाह रखे मुके साथ दींदो हां यार बुझो अब भाई बिचे ना मासूम बच्चे सा एनो जुल्म क्या करियो अल्लाह से मुझे क्या मजे दी हे ना की राल तो पुछड़ा थी मर सिल्लू सिल्लू सड़े नालो आया मुझे सिल्लू सड़े अरे ते भागा ते मुके शादी कर जो इरादो आए ए सिल्लू सड़ेल तो की शर्म कोन दे हां तेरे नु तो पेरी तलाक दी हां चौथी दा बरे भी शादी कई ए बुछड़ा तो के कदे ढाओ थी दो नी रनन मा कदे ढाओ थी दो चवदा न अंधी मंदी मार पर इन खार इन के ताऊ पाजी जाल बनाई हल्ले हल्ले आ तो ये पेजी दिया जे तुम मुके जाल तो बनाई हां खाने तक चंगू हल्ले हल्ले अरे तो कड़म के पैसा देना है हां तुम सा शादी तो करे या गाने हां आई ने बफार जो लेखो पैसे की डाला अच्छे हल्ले मुझी रानी अरे छे अल्लाह बचाए तो कौन आयो अल्लाह ने क्या तू ही मुझे सब पता हत्ते कटड़े अरे हत्ते कटड़े स्टॉप गाल बुझ पेरी गाल प्यार जी हुई इश्क जी हुई मोहब्बत जी हुई पर हान पैसे जी गाला आई पैसे जी गाल में को बटंगड़ाई दो तूने क्यों जीरो कोशिश समझाई हल तो ने कोन मन लाया जूतो खबरदार सिल्लू के जूते नालो देखा रहो थे या जूतो देखा रहो थे ओके के का बटा को दी दुआ तू क्वारी खरीच बंदूक खरीच तो खरीच पर जूते नालो देवट जूते में तो बता मुझे छोटा जूते का मुके डप दी तो बी जूते मुंह थोड़ा होड़ा कर ये आई तो क्या हुआ
कमीनो के जाए जो हला थी तो के तुझे घर छाड़े चा छा अद्दी अरे मां आओ तो तुम मैं तो रखे बैठी है हियर तू अद्दी बचाई एड़े बुड्ढी न थो मरी माफ कर माई रंग नंबर लगी चेली चुबी करे छदी एड़ो तो धक्को नहीं है अल्लाह को न के दिसे हे ता इश्क कन हेड़ा मो अदा हाणे घणो कम कई हाणे हल घर आराम हली कर बाकी कम यो आ पाणे तो करया न अदा आऊं आराम कोन तो कयां आराम वञ तव्हां करियो मूंखे त अञा हिन बनी ते महिनत करणी आहे तू हली वे बुबर हेठ त तोइला मानी खणी चा बुखे पेट केतरो कम कंदे बाबला अदा तू मुंहिंजी फिकर न कर तव्हांखे मुंहिंजो कसम आहे तव्हां हली घर आराम कयो ऐं आऊं अचां थो तो तकड़ो अची जाए हा अदा मानी गजी खाईंदासीं ठीकु आहे अदा ठीकु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वाह चालन खैर से हो खैर अची वे जी जी हाँ ये कागज दस्तावेज जा यार वाह जो कम कई सही की कराने वाला इहो तू मुते छड़े दे बस हाणे लॻो रात जो इंतज़ार आहे ऐं हा सुभाणे इन ई टाइम ते तू मूंखे हिते मिल जाए ठीकु आहे चङो हाणे तूं हल
वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तो अल्हम्दुलिल्लाह कुछ पे आज पे खैर। इन कागज़नि ते मूं अंगूठो हणाए वरितो आहे। हीअ वञी वकील साहब खे ॾे ऐं चइजांइसि त हाणे सॼी प्रॉपर्टी मुंहिंजे नाले ते कराए छॾे। अच्छा इहा ख़बर अलाए रखे कोन पवंदी न जेको तव्हां खां सही वरिती आहे सुते। भले ख़बर पए हुन गॾ जाहिल खे हाणे सॼी ज़मीन मुंहिंजे नाले थी वई आहे। चङो हाणे तूं वञ किथे हू गॾ अची न वञे। दादा साईं तव्हां केॾी महिल आया? उन वक़्तु आयो आहियां जेको हिकिड़ो भाउ ॿिए भाउ जे भरवसे जो खून करे रहियो हो। वॾा तूं छा पियो चई? ऐं तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झियुसि कोन। अनपढ़ियल गवारा ज़रूरु आहियां पर मूंखे रिश्तनि जी सुञाणप आहे। मुंहिंजा भाउ मूंखे रिश्तनि जी सुञाणप आहे। दादा साईं तव्हां मूंखे ग़लति पिया सम्झो। बस अॼु ॾींहुं खां वठी ही ज़मीन तुंहिंजी। हमेशह जे लाइ तोखे छॾे हलियो थो वञा। अड़े तूं मूंखे हिकिड़ो चकर चई त ॾिसी ही ज़मीन छा ऐं पंहिंजी जान। अरे आउं तोखे पंहिंजो सिर बि वठे ॾेई छॾिया। अलाए ॾिना त मुंहिंजी दिलि टोड़ी आहे तो मुंहिंजो भरवसो टोड़ियो। अदा साईं मूं तो ज़मीन जा कागज़ सही करण जे लाइ ॾिना आहिनि। तव्हां ग़लति पिया सम्झो। सभु सही पियो सम्झां। ही ज़मीन तोखे मुबारक हुजे मुंहिंजा भाउ, तोखे मुबारक हुजे। हाणे मुंहिंजे मुंहुं ॾिसण खे बि सिकंदे पर हा अगर तोखां को ॻोठाणो पुछे त अला रखियो केॾां वियो उनखे ॿुधाइजां तूं पंहिंजी मर्ज़ी सां मूंखे ॾेई वियो। पंहिंजी मर्ज़ी सां। अदा साईं मूंखे माफ़ करियो। मूंखां ग़लती थी वई, मूंखे माफ़ कर अदा साईं। माफ़ कर। तुंहिंजो ॾोह न आहे मुंहिंजा भाउ, तुंहिंजो ॾोह न आहे पर मिलावट जे हिन ज़माने में खूननि में भी मिलावट थी वई आहे। भाउ जो न आहे, पे पुट जो न आहे, केर कंहिंजो न आहे। तोखे अल्लाह खुश रखे। जबलनि मां पहाड़नि मां नदियुनि मां आओ तुंहिंजे पोयां 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 खार आया कारे कुत्ते वांगुरु तुंहिंजे पोयां आया। हाँ कारे कुत्ते वांगुरु अच्छे कुत्ते वांगुरु जंहिंजो नालो वठ पर अॼु मूंखे पंहिंजी उञ विझाणी आहे। पंहिंजी उञ तुंहिंजे
चप्पल समझाइंदे चप्पल सा हलड़े हल जे तो उंगम जानी है ना त वन छट्टे जे रबड़ी रे स्टॉप ते उते वनी तू पानी की पंजी प्यास हो जाए मुझे चप्पन सा तो प्यार एड़ो तने कोई मां पति कोन जानी वा जो मुझे चप्पन सा पंजी प्यास हो जाए छो तुझे चप्पल में कोड़े जो मर गया जा उनके मानो के टेच को तो कर सके अरे मुझी रानी तू हुक्म कर तू जरा जमीन जा पत्थर आसमान ते उछला गया आसमान जा तारा तुझे कदम में उछला गया तू हुक्म कर लाल तो कहता थी बता खुदा दे वास्ते तुम जान छ मुझी रानी आओ तो जो आशिक है मजनू है दीवानो है परवानो है ओके नकल पड़गा हां इस वाचे पर साइकिल फिशा पसर पहुंचे साइकिल फिशा आयो आयो जुल्फी पसर भाषा डाला वटे तो आज मुके तो कोनी नुआ ने जुल्फी पसर भाषा आओ तो नहीं जट के बचाओ मुझे आयशा हां यो वंचवटी क्या करू तो क्या कुणी है वंजवती ए आओ तो कोनी कोनी करनो या हेलो अज तो ॾाढी सुहिणी थी लॻे अॼु जी महफ़िल में जिन ॾिसी जिन्हनि जी किक किरी पवंदी केरा माते जड़ी तू आई तू गोविंद ये केरा है ये आदम जात कन तेरे आदम जात जी हिम्मत की थी ते चढ़ दी मुझे मैं के करो हाल कयो ठन ने भागन मुझो केरो हाल करे छडियो है मां भी न छड़ींदस न भागन के लज्जी मालकियानी के ठेकर पूरी करे छड़ो ठन गोविंदन इनन ट्रिनी के वठी करे ते खाने में बंद कर इनन के सजा मिलंदी जरूर मिलंदी जरूर इसका करना जी एनी बड़ी सजा बासी बता दे राम कर आदा सदा बचा दे सरंतर बच दिया हाँ तो मैं वही मिनट से का महफिल में खानो खराब करे थे मुझे माथे त करे नुबागा एकड़ो मंगी आबनी जे चक्कर में अची फताई वई इश्क थी यो ए मजाक पे करे मां देन मजाक पे कर हां हां मासी असा को गुनाह त कोन कयो ओ तने त इश्क कयो इश्क ये तो मके डाढो पसंद आयो अल्लाह आई
मासी तू वादी हुजे तो जो नंबर हुजे त असा के आसी त सा बक बंद कर ये ता इंसानन वटे एतिरो फालतू टाइम आहे जेको मोबाइलन ते लगा पे आयो असां वटि एतिरो टाइम कोन्हे जेको असां एतिरो फालतू टाइम तव्हां जहिड़े इंसान ज़ात खे ॾियूं को बि जिन जल्दी वञ हिननि जे पचाइण जो बंदोबस्त कर अॼु मां हिननि खे कर करे खाईंदसि हिननि खे डायण बता माण्हुनि में कोरोना वायरस अची वियो आहे जे इहो कोरोना वायरस आहे डायणुनि में मुंतकिल थी वियो त बि केॾा भॼंदियूं मासे यो कारो छा है हेडो सारो हथ में खामोश मुझो वसले त मां तव्हां टिनी खे सख्त खां सख्त सज़ा ॾियां ते इन खां वधीक अञा कहिड़ी सख़्त सज़ा ॾींदी पचाए त खाए थी अञा कारियूं बिरियूं विझी पोइ खाईंदी छा मुंहिंजो नालो न वठिजे मुंहिंजो नालो न वठिजे मुंहिंजो गोश्त सभु मिठो आहे को बि जिन ए सिधा ॾियो नान तयार ॾियो असीं कुते या चिचड़े को सुता पिया वेठा था तयार थियूं था तूं असांखे मोकल ॾे अचूं था वेंजी साबुण सां डिटोल सां वेंजी साबुती पहुचूं था बक बंद करियो ऐं वञो हिनखे हिकु छॾे वञो हेलो हेलो किंजो फोन आहे अंगूठो कने ते रखी बिटिया माट क्यों गूगल जिन जो फोन आ हेलो हाँ गूगल जिन कीअं जी कीअं यादि कयो अथई तू त असांखे फोन ई नथी करी असां सम्झो असां तोखे फोन करियूं तू त वॾो माण्हू थियो आहीं पा कम जी ॻाल्हि कर कम जी गूगल जिन एतिरो बकवास मूंसां न कर मूं वटि फालतू टाइम कोन्हे जेको तूं मूंसां फोन ते ॻाल्हाईंदे प्लीज तू मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मूंखे तोसां ज़रूरी कमु आहे बक छा थो बकण चाहीं छा तूं मूंसां शादी कंदीअ शादी तोसां तो जहिड़े सां छो मूं में कहिड़ी कमी आहे कमी तू इनकार न कर मेरी जान क्या खूब दिखती हो बड़ी सुंदर लगती हो कहते रहो अच्छा लगता है जिन्नों में बदसूरत दिखता है गोभी जिन ट्रिनी के वठी वञ ट्रिनी जा कुहाड़ीअ सां टुकर टुकर करे गोश्त मुंहिंजे अॻियां अची रख अरे हल मुझे माल क्या है तो के खुरायो आए छो बस घड़ी करे त इश्क थी वियो छा लॻे थो इश्क थी वियो आहे वञ हल 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 अॻियां हल असांजी ॿार त हुन आहे भरो न मुंहिंजे नाला बि कहिजेसि आदमज़ादा मरण जे लाइ तयार थी वञ ॿुधाए तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश छा आहे छा तूं मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश पूरी कंदीअ हा छो न इहो ॾाइण जो वाइदो आहे ॿुधाए तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश छा आहे ॿुधायां ॿुधाए सची बि ॿुधायां ॿुधाए मूंखे मारींदी त कोन न त पोइ हाणे विचीं जी नमाज़ जो वक़्तु थी वियो आहे मूंखे पंहिंजे परवरदिगार जे अॻियां सजदे करण जो मौक़ो मिले त आऊं ही नमाज़ जो फ़र्ज़ु अदा करे सघां यकीन नथो अचे त हिकु ॾाइण हिकु मुस्लमान खे नमाज़ अदा करण जी इजाज़त ॾिनी आहे आऊं ॾाइण आहियां ॾाइण मोदी सरकार न आहियां जेको कश्मीरी मुसलमाननि खे मस्जिद में नमाज़ पढ़ण जी इजाज़त न ॾे त पोइ आऊं नमाज़ किथे पढ़ां
या अल्लाह हर मुसलमान जो ख़ैर तिन सदके असांजो ख़ैर। या अल्लाह कश्मीरन के फतेह कर, कश्मीरन जे मुसलमानन जी तू निगहबानी कर मुझा मालिक मिठा। उन्हनि ज़ालिमनि मोदी सरकार खां उन मासूमनि जो इज़त आबरू जी तोखे पार था मुझा मालिक। कुलजान जे सदके पंजतन पाक जे सदके शहीद करबला जे सदके कश्मीरन जी मदद फरमा मुझा मालिक। साईं असांजे मुल्क में ही जेके भी गुमाम आहिनि उन्हनि सभिनि खां असांखे पनाह में रख। या अल्लाह तू गफ़ूर रहीम आहीं, तू बेशक बाजारो आहीं मुझा मालिक। पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजे हाल ते पंहिंजो रहम करम कर। या अल्लाह हिन ॾाइण खे दिलि में रहम अता फरमाए त हीउ मुंहिंजे हाल ते रहम करे ऐं मूंखे आज़ादु करे मुंहिंजा मालिक मिठा। हर मुस्लमान जो ख़ैर तिन सदके असांजो ख़ैर आमीन। गोभी जिन हाज़िर थी वञे। छा हुकुम मालकियानी? गोभी जिन हल उन आदम ज़ातिन के टुकड़ा टुकड़ा करणो आहे। आऊं हाज़िर आहियां। गोभी जिन वञ इन जो कंध धड़ खां जुदा करे अच। सबर आऊं पंहिंजे खुदा जे बारगाह में सर सजदे में रखां। बेशक तव्हां मुंहिंजो सर कलम करे सघो था ऐं मरण वक़्तु बि मुंहिंजे हक़ीक़ी रब खे आऊं सजदो कंदुसि त घटि में घटि मुंहिंजो मौत ॾाढो ख़ूबसूरत हो। पहिरियों आदम ज़ादो आहे जेके मरण खां को डपु नथो लॻे ऐं मौत जे लाइ तयारु बीठो आहे। तोखे मौत खां डपु नथो लॻे? मौत खां छाजो ॾिजणु? मौत त हर इंसान खे हिकु न हिकु ॾींहुं अचणो आहे त पोइ मौत खां छो ॾिजां? शायदि मुंहिंजी ज़िंदगी एतिरा ॾींहं हुई। हल तुंहिंजो हाली सिर कटिया एतिरो फज़ूली मोट टेम न आहे। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी ख़्वाहिश आहे, मूंखे मरण खां अॻु में पाणी जो गिलास पियारियो। मां तुंहिंजी ख़्वाहिश पहिरियों ई पूरी करे चुकी आहियां। हीअ ख़्वाहिश न पर हिकु भाउ जी पंहिंजी भेण खे गुज़ारिश आहे। भेण ॾाइण कंहिंजी भेण कोन थींदी आहे। छो कोन थींदी? छा ॾाइण हिकिड़ी मां नथी थी सघे? ॾाइण छा कंहिंजी मासी न आहे थींदी? ॾाइण छा कंहिंजी भेण न आहे थींदी? तूं औरत आहीं, तूं भेण थी सघी थी, छो नथी भेण थी सघी? मूं पंहिंजे दिलि जे जज़्बात सां तोखे भेण बनायो, इन में को बुरो न कयो। अरे को बिजू न मारो कर हण मूंखे कंध में कर। गोभी जिन हिकिड़ो इहो ई त आहे जेके मूं पंहिंजो भाउ मूंखे भेण बनायो अथई। हिन महिल त हिन ॾाइण खे भेण ठाहियो कीअं आहे? ज़िंदगी में मूंखे कॾहिं कंहिं भेण न चयो। हिकिड़ो इहो ई त इंसान आहे जंहिं मूंखे भेण कयो आहे। अदा तूं बुखियो हूंदे हल मां तोखे फल फ्रूट खारायां। तूं पाणी घुरे थो मां तोखे फ्रूट ॾेखारायां। तूं जेको घुरे मां तोखे खीर पीआरींदमि। मदा हल हल मूंसां गॾु हल मुंहिंजा भाउ हल। अदे त पोइ हाणे मूंखे इजाज़त ॾे ऐं हो जेके मूंसां ॿ गॾु आया आहिनि उन्हनि वीचारनि खे बि आज़ादु करे छॾ। अच्छा हू नकाबपोश हसीना? छा थियो गोभी जन? अच्छा मां सम्झी वियसि हुनखे कोन मोकिलींदसि। बसि हाणे ख़ुशि राज़ी? मालकियानी हिनखे भरे छॾ, ताके रंग न छॾ। ओने छोरिया आओ शादी कनो जेको मुंहिंजे बच्चे जी मां थींदी। अदे इहो कीअं थी सघे? हू तव्हां सां कीअं रही सघंदी? असां इंसान अवां अलॻि मखलूक आहियो, इहो त मुनासिब ई कोन्हे। अदा इन जी ज़मानत मां पाण थी ॾियां। असांजी क़ौम में रवाज आहे त शादीअ खां पहिरियां घोटु पंहिंजी कुंवार खे हथ लाए न सघंदो। बसि अदी आउं तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी वियुसि। तो वटि हूंदी त महफ़ूज़ हूंदी।
पर हूअं बि त हुते ॻोठ में गली गली में छोरा हुनखे डोड़ाईंदा रहंदा आहिनि। सुठो थींदो वीचारी जी जान त छुटी पवंदी। हल दा हली पहिरियों मानी खा, पोइ जिते तूं चवंदे तोखे गोभी जन छॾे ईंदो। हल ठीकु आहे। हलो सना, कीअं आई? घणे ॾींहंनि खां पोइ फोन कयो। मां त ठीकु आहियां, तूं त जहिड़ो मूंखे रोज़ ई यादि कंदी आहीं। चेरी, मां त तोखे रोज़ यादि कंदी आहियां। मूंखे या मुंहिंजे भाउ खे? जेको बि सम्झे थी सम्झ। चङो, हीअ त ॿुधाए पंहिंजे भाउ जो इलाज करायो या न? दुआ ऐं दवा सां घणो ई इलाज करायो, पर अञा को बि फ़ाइदो न थियो। अड़े यार, तव्हां छो उनखे शहर वठी नथा वञो? उनखे शहर वठी वञो कि क़ाबिल डॉक्टर खे ॾेखारियो। जी हाँ, बिल्कुलु। अॼु भाउ खे कराची जे वॾे अस्पताल में वठी वञी रहिया आहियूं। तूं दुआ कजां हू पहिरीं वांगुरु तंदुरुस्त ऐं सही थी वञे। अड़े यार, मां त अब्दुल्ला लाइ दुआ ई कंदी रहंदी आहियां, अल्लाह करे हू ठीकु थी वञे। असां पहिरीं वांगुरु खिलंदे कुॾंदे ऐं मुरकंदे। प्यार की
की मधुर बड़ी धुन, ओ प्रिया सुन, प्यार की मधुर बड़ी धुन। पहली नजर में करके दीवाना, धीरे से फिर मेरे दिल में समाना, कैसा है दीवानापन, ओ पिया सुन, ओ प्यार की मधुर बड़ी धुन। अड़े केड़े ख्यालन में गुम थी वई आई? हाँ चओ छा थियो? मुखे जवाब त ॾींदी कर। बस ईअं ई गुज़िरियल वक्त के याद थी कयां। बा खे अस्पताल में वठी वञण जो टाइम थियो आहे। आऊं फोन बंद थी कयां। मुंशी चयो आ सभु माण्हू ॿाहिरि वेठा आहिनि, मुंहिंजो ई इंतज़ार कनि था। चङो पंहिंजो ख़्यालु रखिजा। ओके, ख़ुदा हाफ़िज़। बचायो, मुखे बचायो। बचायो, मुखे बचायो। छड़ियो असांखे बेशर्मो, छड़ियो। मां चवां थी छड़। अरे कह रही तू हटी वञे असांजे रस्ते मां। मूंखे छॾियो। पहिरीं अवां ॿुधायो त अवां केरु आहियो? हिननि खे केॾा वठी था वञो? अरे तू केरु थींदो असां खां पुछण वारो? अरे तव्हां जो मुड़ुसु माण्हू आहीं न, वेझो अची तोखे ख़बरूं ॿुधायां। खमीसा अरे